अस्सलाम वालेकुम। धरती न्यूज़ में भलीकार मां फौज़ एजाज़। सब खां पहिरियां हेडलाइन। मुल्क के मुख्तलिफ शहरन में गैस जो बहरान बरकरार। कराची के डिफेंस समेत अक्सर इलाक़नि में गैस की फ़राहमी बंद हुजण सबब शहरी परेशान। गैस के बहरान ते PTI जो MNA आफ्ताब सिद्दीकी ख़त लिखी तवानाई के वफ़ाक़ी वज़ीर हमाद अज़हर के 7 सुरियूं ॿुधाए छॾियूं। आफ्ताब सिद्दीकी जो चवणु आहे त डिफेंस कराची जी संदसि तक NA 247 में गैस बिल्कुल नाहे। हमाद अज़हर के केतिराई मैसेज कया पर जवाब न आयो। हमाद अज़हर जो वर्ताव शर्मनाक आहे, जंहिंजे करे कराची में भी मकानी चूडुनि में नुक़सान थी सघे थो। पाकिस्तान में कोरोना विघे वधीक 10 मरीज़ हयातियूं विञाए वेठा। NCOC पारां वधीक 310 नवनि केसनि जी तस्दीक। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जूं 46,991 टेस्टियूं कयूं वयूं। फौतियुनि जो मजमूई अंग 28,892 ऐं मजमूई केसनि जो तादाद 12,92,047 थी वियो। हाकारी केसनि जी शरह 0.65% रही। कलात में ओमिक्रॉन जा 30 शकी मरीज़ हुजण जो इंकशाफ। नमूना तस्दीक लाइ NHID इस्लामाबाद के उमाड़िया विया। कराची शेरशाह धमाके जो वधीक हिकु ज़ख़्मी सिविल अस्पताल में फोत। फोतियुनि जो अंग 18 थी वियो। फोती जी जमील अहमद जे नाले सां सुञाणप। संदसि लाश राजनपुर उमाड़ियो वियो। ऐं फैज़गंज में सियारे जी मौसम शुरू थींदे ई पका चांग थाणे जे हद में कुकड़नि जी मेल शुरू। मेलनि ते लखे रुपयनि जा शर्त रखिया वञनि था। नौजवान नस्ल तबाह थियण लॻो।